अल्लाह ताला जा नबी सॻोरा असाब ऐं बुज़ुर्ग तोड़े वक़्त जा हाकिम पिणु पंहिंजे हथनि सां पोरियो कंदा हुआ। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ज़िरहूं ठाहे पेट गुज़र कंदो हुयो। हज़रत अली करमुल्लाह वजहु यहूदियुनि जे बाग़नि में मज़दूरी कंदो हो ऐं पंहिंजे कमायल रक़म मां यतीमनि, मिस्कीननि ऐं क़ैदियुनि ते बि ख़र्च कंदो हो। पर सभ खां वॾो मिसाल नबी सॻोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न्याणी ख़ातून जन्नत जो वठूं था, जेका चकी पीही बचनि खे खाराईंदी हुई ऐं घर जो समूरो कमकार पंहिंजे हथनि सां कंदी हुई। हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु पोहियत इंसान हो। हिन खजिन जे बाग़नि में पोरियो करे आज़ादी हासिल कई। तारीख़ में अहिड़ा ॿिया केतिरा ई मिसाल मिलंदा जो वक़्त जा वॾा वॾा बादशाह पिणु पंहिंजे गुज़रान ख़ातिर हथ जो पोरियो कंदा हुआ। नासिरुद्दीन हिंदुस्तान जो बादशाह हुअण बावजूदु टोपियूं ठाहे, क़ुरान पाक लिखी, उन मां हासिल कयल रक़म ते पेट गुज़र कंदो हुयो। उन खां सवाइ केतिरनि ई मिसाली माण्हुनि पोरे खां आर न कयो ऐं केतिरा ई वॾा बुज़ुर्ग, के पेञारा त के लोहार त के कोरी यानी कपिड़े उणण वारा रहिया आहिनि। सिंध जो शहीद मखदूम बिलावल बि पोरको कमु कंदो हो। मथे ॾिनल मिसालनि मां साबित थिए थो त पंहिंजे हथ सां पोरियो करणु केॾो न मानाइतो आहे। असांखे बि घुरिजे त पोरियत खे मानाइतो सम्झूं ऐं पोरे खे अज़ीम सम्झी उन खां आर न कयूं। हाणे इन खां पोइ मश्क आहे। मश्क ते पोइ हलंदासीं। पहिरियां तव्हांखे थोरो हिन बाबति आगाही ॼाण ॾियूं त पोरे जी अज़मत